तव्हां ॾिसो त ही जीअं अफ़गान तालिबान आया आहिनि काबुल में त TTP जी कार्रवाइयूं वधी वियूं आहिनि। कोयटा बि कल्ह वाक़ियो थियो, हुनखां अॻु बि थियो हो। सो इहे हाणे हुननि जा स्लीपिंग सेल्स बि ऑपरेट थियण जो ख़दशो आहे। त चवण जो मक़सदु आहे त तालिबान वटि बि हाणे चॉइस कोन्हे, छाकाणि तालिबान जेतिरो चिटे नमूने टियों ॾींहुं बि चयो हो त हू हाणे चाइना सां ई चाइना ते दारोमदार पूरो पंहिंजो भरोसो जेको हाणे चाइना ते रखी वेठा आहिनि त उहो अफ़गानिस्तान खे खणे। ऐं अॼु हुननि चयो त हू CPEC जो हिसो बि थींदा। हाणे CPEC त आहे चाइना पाकिस्तान जो इकनॉमिक कॉरिडोर आहे। त इन जो मतिलबु इहो थियो त हाणे हुननि जो हू वेस्ट ॾे या भारत ॾे न पियो ॾिसे, हाणे चिटो थी वियो। सो ज़ाहिर उन सूरत में जेके बि कुवतूं अफ़गानिस्तान मां पाकिस्तान लाइ ॾुखियाई पैदा कंदियूं या चाइना लाइ ॾुखियाई पैदा कंदियूं, घटि में घटि तालिबान उन्हनि खे त हाणे फौरी तौर ते ख़तमु करणु चाहींदा तालिबान वारा, अफ़गान तालिबान। लेकिन क्वेश्चन इहो ई आहे त उन्हनि खे बि त ज़ाहिर आहे भारत ऐं ॿिया जेके इंटेलिजेंस एजेंसीज़ आहिनि दुनिया जूं, उहो TTP जे पोयां हूंदियूं, त एतिरो सवलो कोन थींदो। छाकाणि त हिन ई जेको हुते जो जेको सरज़मीन जो सॼो खदो ख़ाल आहे अफ़गानिस्तान जो, उते तालिबान बि 2 सुपर पावर्स सां या अफ़गान बि 3 सुपर पावर्स खे नाकाम बणायो आहे। सो हाणे ॾिसणो आहे त हीअ जेको TTP ऐं अहिड़ी जेकी दाइश या हिन टाइप जी तंज़ीमूं अफ़गानिस्तान में ऑपरेट कनि पियूं ऐं जिन्हनि खे लामोहला इंडिया ऐं अहिड़ा मुल्क सपोर्ट करे रहिया हूंदा, त उहो हुन जे ख़िलाफ़ु तालिबान केतिरो मौसर कार्रवाई करे सघे थो ऐं हुन में पाकिस्तान ऐं चाइना हुननि जी कहिड़ी मदद करे पिया सघनि। ठीकु आहे। सो उमेदु इहा ई कजे त TTP खे जे ख़िलाफ़ु को एक्शन खणंदा तालिबान वारा, अफ़गान तालिबान। लेकिन अफ़गान तालिबान त अञा पंहिंजी हुकूमत ई न पिया ठाहे सघनि। सो ठाहे दंग कंदा त पोइ शायदि उमेदु कजे, छाकाणि हू फॉरेन पॉलिसी त हुननि पंहिंजी क्लियर कई आहे त हू चाइना सां गॾु बीठा आहिनि। ज़ाहिर पाकिस्तान बि चाइना सां गॾु बीठो आहे। जेतोणीकि अमेरिका जेको आहे पाकिस्तान मां अञा बि मुकमल तौरु हथु न पियो कढणु चाहे। जंहिंजा हुनजो पंहिंजो डोज़ियर जेको आयो आहे अमेरिकी शायदि इंटेलिजेंस कांग्रेस इंटेलिजेंस उहो जेको लीक डॉक्यूमेंट्स आहिनि उन्हनि मां। ठीकु आहे। अमेरिकन इंटेलिजेंस जे पंहिंजे डोज़ियर जेको डॉक्यूमेंट्स लीक थिया आहिनि उन मां इहा ॻाल्हि आई आहे त हू पाकिस्तान मां 2 सबबनि जे करे, हिकिड़ो इहो आहे त पाकिस्तान न्यूक्लियर मुल्क आहे ऐं ॿियो हिनजो जेको अफ़गानिस्तान में असर रसूख़ आहे, त हू ॼाणींदे बि अमेरिका त पाकिस्तान जो सिधो टिल्ट चाइना ॾे आहे। अमेरिका पाकिस्तान मां 100% हथु न कढण जो इरादो ज़ाहिरी तरह जेको कागज़नि में ही जेको रिपोर्ट लीक थी आहे उन मां लॻे थो त हू अहिड़ो ज़हन ठाहिनि पिया। सो पाकिस्तान जी सिचुएशन हींअर तमामु घणी पहिरीं बि रेलेवेंट हुई ख़िते में, हींअर बि रेलेवेंट आहे। पर ॾिसजे त असीं किथे कीअं हिन खे पंहिंजे हक़ में कंहिं हुकुमराननि जे हक़ में न, मुल्क जी सलामती जे हवाले सां भई मुल्क जी तरक़ी जे हवाले सां हिन सिचुएशन खे पंहिंजे हक़ में मैक्सिमम एक्सप्लॉइट कीअं था करे सघूं।